सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में अकानोरी योगी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि, जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। जापान जो आर्कियोलॉजी माहिर अकानोरी योगी सिंधु माथिरी जे सभ्यता ते तहक़ीक़ सां लाॻापियल रहियो आहे। पाण जापान जे कानसाई यूनिवर्सिटी ओसाका मां 1994 में BA जी डिग्री हासिल कई। बाद में साॻी यूनिवर्सिटी मां 1997 में MA करण बाद 2003 में PhD जी डिग्री हासिल कई। अकानोरी जी PhD जी डिग्री लाइ तहक़ीक़ दौरान पार्ट टाइम मुलाज़मत तौर कानसाई यूनिवर्सिटी में 2002 खां 2006 ताईं लेक्चरशिप बि कई, जंहिं बाद कोयोटो ताचिबाना यूनिवर्सिटी में बि पार्ट टाइम लेक्चरर रहियो। पाण हिन वक़्तु क्योटो यूनिवर्सिटी जापान जे रिसर्च इंस्टीट्यूट फॉर ह्यूमनिटी एंड नेचर में रिसर्च फेलो आहे। खेसि आर्कियोलॉजी शुबे में ख़ासि करे ॾखिण एशिया ऐं जापान जे आर्कियोलॉजी बाबति महारत हासिल आहे। योगी सिंधु सभ्यता ते 1991 खां तहक़ीक़ की शुरुआत कई। हिन 1991 खां 1998 ताईं उत्तर प्रदेश में सिंधु सभ्यता जे क़दीम माग महेत जी खोटराई में हिसो वरितो। इन बाग जी खोटराई आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ऐं कानसाई यूनिवर्सिटी जे गॾियल प्रोजेक्ट हेठि कराई वई। अकानोरी भारतीय रियासत महाराष्ट्र में 2003 खां 2005 ताईं ॿुध दौर जे मागनि ते बि खोजना कई। अकानोरी पाकिस्तान जे ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में सिंधु सभ्यता जे क़दीम माग गोमला ते बि 2003 खां 2007 ताईं तहक़ीक़ कई, जॾहिं त भारतीय राजस्थान में 2006 खां 2008 ताईं सिंधु सभ्यता जे क़दीम माग फारमाना जी खोटराई में हिसो वरितो। पाण क्योटो यूनिवर्सिटी जे रिसर्च इंस्टीट्यूट फॉर ह्यूमनिटी एंड नेचर जे इंडस प्रोजेक्ट में बि ओसाडा तोशिकी सां गॾु तहक़ीक़ में शामिल रहियो ऐं इन प्रोजेक्ट जो मेंबर रहियो। इन प्रोजेक्ट जो मक़सदु सिंधु माथिरी जी सभ्यता में माहौलियाती तब्दीलियुनि बाबति तहक़ीक़ करणु हुई। इंडस प्रोजेक्ट तहत सिंधु माथिरी जी सभ्यता ते 5 सालनि जे तहक़ीक़ बाद 9 जुल्द तरतीब ॾेई शाया कया विया आहिनि। महिरबानी।